जीटीए आम चूंडुनि खे एंटी स्टेट इलेक्शन करार ॾेई छॾियो। सिंध मां खटियल सूबाई असेंबली जूं 2 सीटूं छॾण ऐं मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ 16 फरवरी हैदराबाद क़ौमी शाहराह ते धरणे जो ऐलान। जीटीए जे अहम इजलास बाद पीर पागारे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चूंड नतीजा 3 महीना अॻु फिक्स थियल हुआ। ख़ैरात में मिलियल सीटूं न घुर्जनि। मथनि अवाम जो दबाव आहे, घटि में घटि एहतजाज त करियूं। 16 फरवरी ते हैदराबाद में धरणो हयो वेंदो। सिंध असेंबली जे पहिरें इजलास दौरान बि एहतजाज कयो वेंदो। जी बिल्कुल, जीडीए जो जेको अहम इजलास आहे उहो पीर पागारी सदारत हेठि सदरुद्दीन शाह राष्ट्री जे घर में थियो। उसमें जेको जीडीए जो जेके अॻवान हुया उहे शरीक थिया, जंहिंमें अरबाब गुलाम रहीम, अयाज लतीफ़ पलीजो, गौस अली शाह, उन समेत जेको आहे त जुल्फकार मिर्ज़ा, फहमीदा मिर्ज़ा समेत अहम जेके अॻवान हुया जीडीए जा उहे उन इजलास में शरीक थिया। इजलास खां पोइ पीर पागारे खे अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें हुन इहो वाज़े करे छॾियो आहे त कंहिं बि सूरत में जेके चूंड नतीजा आहिनि उन्हनि खे क़बूल नथा करियूं ऐं उन्हनि बाज़ाब्ता तौर ते इन चूंड नतीजनि ख़िलाफ़ हिकु एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। उन्हनि चयो आहे त 16 तारीख़ ते हैदराबाद में जेको आहे त एहतजाज थींदो, जंहिंमें सॼी सिंध मां जीडीए जा जेके कारकुन आहिनि, जेको अवाम आहे उहो शिरकत कंदो। हुननि चयो आहे त जेके जीडीए जा जेके अॻवान हुआ इरफान मरवत, उन समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल कया पिया वञनि। पीर पागारे खे अहम इंकशाफ बि कयो आहे प्रेस कॉन्फ्रेंस में। हुन इहो चयो आहे त चूंडनि खां अॻु हिकिड़े दोस्त अची करे चयो त ज़रदारी जो साथ ॾियो ऐं ॿी सूरत में जीडीएस 0 हूंदो, पर मां उनखे इहो ई जवाबु ॾेई करे मोटाए छॾियो हो त कंहिं बि सूरत में साथ न ॾिबो, दोस्तनि खे न छॾिबो ऐं नतीजो अॻुवाट जेको आहे हीउ चूंडनि जो जेको नतीजो अॻुवाट तयारु थियल हुयो ऐं उनजो नतीजो इहो निकिता त जीडीओ जेको आहे त 0 कयो वियो आहे। जेके ख़ैरात में सीटूं ॾिनियूं आहिनि उन्हनि इहो ऐलान कयो आहे त उहे सीटूं बि कंहिं बि सूरत में न रखंदासीं। उन सां गॾोगॾु पीर पागारे इहो ऐलान कयो आहे त जंहिं ॾींहुं जेको आहे असेंबली जो इजलास हूंदो उन ॾींहुं लखे माण्हू गॾु करे उन जे असेंबली ॿाहिरां एहतजाज थींदो। कंहिं बि सूरत में असेंबली में न वेंदासीं ऐं जेके 2 अॻवान आहिनि उहे बि ख़ैरात में सीटूं न खणंदा। उहे सीटूं बि जेको आहे जन ज़रदारी खे जेको आहे ॾिनियूं। वॾी महिरबानी नाज़रीन, कराची खां सुभाणे खोसो तफ़सील न आहिनि।